अस्सलाम वालेकुम नाज़रीन। इन वक़्तु असां मदे जी वेझो PS गाय जा जहद ॻोठ ख़ालक ॾिनो जे मंगरियो जी वांड में हिते मौजूदु आहियूं। तॾहिं ते हिते 2 ॾींहं पहिरियां हिकिड़ो इंतिहाई अफ़सोसनाक हादसो वाक़ियो पेश आयो आहे। अचो त उन हवाले तां तफ़सीलात वठूं। छा असल वाक़ियो तव्हां सां पेश आयो? हाल अहिवाल इहो साईं त असांजो छोकिरा पेर खणी विया, उन खां बाद में उते पेर खयूं वञनि पिया। न असां चोर ॾिठा, न चोरनि खे ॾिठोसीं, न हुननि असांखे गोलियूं हणी असांजे छोकिरे खे क़तलु कयो। उन खां बाद में 17 सालनि जो उमिरि जो आहे। असां वज़ीर आला खे सिंध वज़ीर आला खे अपील था कयूं त महिरबानी करे असां सां हक़ु कयो वञे। अच्छा चाचा, माना इहो 2 ॾींहं वाक़ियो थियो, उहा त वाक़ियो थी वियो। हिन वक़्त ताईं उनजी पेशरफ़्त छा थी आहे? कातिल उन्हनि जा जेके आहिनि उहे किथे आहिनि? पहिरां तव्हां वाक़िए जा पहिरां जो खणी वियो त पहिरां किथे पिया? पहिरां असां खणी वियासीं साईं, 12 सां पहिरियां वियासीं। उहे पहिरां वञी आबाद जो शहरु आहे तोरबंद जे लॻ, उते वञी पेर पिया। उन्हनि जे घर में वञी कुता वेठा, पागिन बि पेर कया, सूबेदार साहब बि साण हुयो, अवाम बि साण हुयो। उन खां पोइ उते कोई बि माण्हू ॿियो मौजूदु न आयो। वरी ॻोठ वारनि खे उन जेके सॾु कयोसीं त बाबा अचो हे पेर बि ॾिसो ऐं हे असांजा पेर आया आहिनि, तव्हां ॾे कुता बि खणी आया आहिनि, पागी बि खणी आया आहिनि। पर उन वक़्त में कंहिं बि ईअं हा न कई त को असांजो इन सां वास्तो आहे। बहरहाल टोटल वास्तो कटी तव्हां माना कंहिं घर में विधो घिटीअ में? अच्छा, घर कंहिंजे घर में? घर में हबीबिल्ला जो घर हुयो, केर जो, हा, उनजे घर में पेरा विधासीं। उन खां पोइ कंहिं बि इन सां वास्तो पहिरियां न रखियो। उन खां बाद में शाम जो असांजी जनाज़ा नमाज़ आई। उन्हनि जो हिकिड़ो चङो हुयो, हुनखे इतलाउ कयोसीं, उहो आयो। हुन अचे इहा ई ॻाल्हि कई त मां सुभाणे तव्हां सां उहे माण्हू वठी अचे मिलाईंदुसि। उहे आया, उन्हनि असांखे अचे इहा ई ॻाल्हि कई त असां सां नाहक आहे, हीअं आहे, फलाणा। असां चयोसीं बाबा पेर तुंहिंजे घर में अंदरि पिया आहिनि, जिते उते वेही तव्हां चांहियूं पीतियूं न, उहे पेर उघाड़ा पेर हुआ तव्हांजे अंदरि सेन में पिया आहिनि। उते जुती चौंपल। इहो दादा हिकु त असां वटि जेका रिवायत आहे, कुता पेरो खणी ऐं उते पुॼाईंदा आहिनि त हिकिड़ा हूंदा आहिनि पेराठू। पेराठू बि हुया? सरकारी पागी 2, हिकु बि न हो, सरकारी 2 पागी हुया। अच्छा, हिकिड़ा सरकारी पागी आहे। तव्हांजा पंहिंजा बि के पेराठू हुया? असांजा पंहिंजा बि हुया छोकिरा। उते उन खां बाद में उते पता पोइ हिननि उहो जेको पहिरों कुतो खणी वियो, उहो साॻियो ई पेराठू बि उहो ई कुतो? उहो ई पेर हुयो साईं, जेको हिते पहिरियां धकनि में हुयो, उन खां बाद में आख़िरी चोटीअ ताईं बि उहो ई पेर हलियो आहे। उहे ई पेर हलिया आहिनि, ॿियो को बि पेर न आहे, उहे ई पेर साॻा ई पेर हलिया आहिनि। उन खां पोइ हिते उते असां जेको ओतिरो बि कयोसीं, पर असां सां उन महिल कंहिं बि उते तावन न कयो, हर को बेज़ारी कई बीठो। उन खां बाद में पोइ 5 पिया अचनि, कंहिं महिल 10 पिया अचनि, त असां तव्हां ॾे चऊं था हिन सां नाहक आहे। अब नाहक असांजो छोकिरो हिकिड़ो गुज़ारे वियो, शहीद थी वियो आहे, 2 फटी पिया आहिनि। अञा बि जेकॾहिं असां पंहिंजे हुकूमत खे इतलाउ कयूं था पिया, वज़ीर आला सिंध खे, त महिरबानी करे कोशिशि करे असांजी मदद कयो। दादा वज़ीर आला हिते जेके अमलदार मुक़ररु करे ॾिना आहिनि, SHO रहमतुल्लाह चाचड़ आहे, SP बि चाचड़ आहे, त 2 ई चाचड़ आहिनि, माइट आहिनि, त इहे छा था कनि? इन्हनि बि असांखे SP साहब जी बि महिरबानी आहे, पर हिन रहमतुल्लाह चयो त इनशाला मां कंदुसि। बाक़ी ॻाल्हि इहा ई आहे त हुन चयो त तव्हां असांखे थोरो लिखत करे ॾियो FIR जी। असां अॼु उहा FIR कटराईंदासीं। उन खां बाद में पोइ ॾिसूं त रहमतुल्लाह छा करे थो, छा नथो करे सघे पियो। अच्छा, त पुलिस तव्हां सां जेकॾहिं कोऑपरेटिव आहे, बाक़ी बिरादरी तौर ते जेको राजूणी हवाले सां, उन हवाले सां कुझु कोशिशूं तव्हां ॾे को माण्हू आयो? उन में उहे आया माण्हू, जंहिंमें गुलज़ार केरु आयो, 2-3 माण्हू ॿिया हुयसि, उहे असां ॾे आया। हुननि चयो त बाबा हेॾे हुन जा पिता जा हे ॾोह जा ॾोहारी न आहिनि। असां चयो बाबा असांजो कुतो बि आयो हिते, सरकारी पागी बि हिते, असांजा ॻोठाणा माण्हुनि जा पेर खणी आया उहे बि हिते। पोइ सभु असां कूड़ा थी वियासीं, सचा तव्हां आहियो। उन ते हुननि असां सां इनकार कयो। अच्छा, त हिन वक़्तु तव्हांजो छा मौक़िफ़ आहे, छा चवणु आहे तव्हांजो? असांजो चवणु आहे त असां सां नाजाइज़ी थियल आहे ऐं असां चऊं था त असांजे जेको बि आहे त असांजे हक़ असांखे खपे। असांजे छोकिरे खे क़तलु कयो अथऊं, इन जा इहे जवाबदार ॿधा वञनि। इनशाला अॼु असां FIR कटराए ऐं रहमतुल्लाह खे हर शइ जी इजाज़त ॾींदासीं। अच्छा, FIR नामिनेट कराईंदासीं, बिल्कुलु। महिरबानी। नाज़रीन, ही जेको आहे तव्हांखे तफ़सीलात खां आगाह कयो वियो। हिन वक़्तु जेका असां वटि चोराकारी आहे, बदअमनी आहे, पूरो ज़िलो बदअमनी जी बाहि में ॿरे थो।
ऐं मूंखे सम्झ में ॻाल्हि नथी अचे जेके पुलिस जा अमलदार आहिनि SHOs हुजे SP साहब हुजे DIG हुजे इहे सभु सिर्फ़ु कूड़ियूं दावाऊं कनि था त असां अमन अमान बरक़रार कयो आहे बहाल रखियो आहे पर हक़ीक़त इहा आहे त ॻोठाणनि जी ज़िंदगी माना ईअं ई अजीरन लॻी पई आहे। अच्छा दादा ॻोठाणा माना जेके आहिनि उहे सुकून जी निंड सुम्हनि था? कॾहिं बाबा सुकून काॾों आहे, सिजु लहे थो सुकून कोन्हे को, सॼी राति वेठा था जाॻूं, तारा पटी वेठा आहियूं। इहे हथियारनि सां अचनि था 8-8 10-10 ॼणा 7-7 ॼणा ज़ोरीअ कब्ज़ा करे घरनि मां माल खाइनि था। असां सां वॾो ज़ुल्म आज़ार आहे, चोरनि जो आज़ार असां सां एतिरो थी वियो आहे जो अंदाज़ो न आहे। रोड रस्ता बि महफ़ूज़ न आहिनि। रोड रस्ता बि महफ़ूज़ न आहिनि, उते बि फुरियूं धाड़ा हलनि था पिया। असांखे सिज लहण खां बाद में ॿाहिरि रोड ते निकिरण जेतिरी बि वसियत कान थी थिए पई। असां एतिरो मजबूर थी पिया आहियूं। महिरबानी तव्हांजी, महिरबानी।